नाज़रीन, ॾखण में चना बिरादरी पारां ॿिनि नौजवाननि जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां ॾिसूं था अकरम चांडियो जी हीअ रिपोर्ट। ॾखण भरिसां बडो थाणे जी हद ॻोठ मोमिन वधियो में 10 ॾींहं अॻु क़तल थियल पोरियत पीउ पुटु गुलज़ार चनो ऐं दीदार चनो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ संदसि वारस पारां एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ मुज़ाहिरीन KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त रब नवाज़ ऐं राशिद ॿ नामालूम आहिनि त काई अॻु भराई न कई आहे। हिन महिल ताईं इहो हिकिड़ो ई इहो जेको गिरफ़्तार थियो आहे थॾे ते का शइ बि न थी आहे। मुतालबो इहो आहे त असांजे इंसाफ़ करे हक़ करे ॿ माण्हू वञी मर्डर करे पीउ पुट उनखे क़तल करे गॾु उन में पाणीअ में उछलियो वियो आहे। पुलिस जी का कारकर्दगी अहिड़ी असांखे नज़र कोन आई आहे। हिन महिल ताईं हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार थियो आहे। छा पुलिस खे इहा ख़बर न आहे? उहो हर शइ खे उन्हनि जे ॼाण राति जो इहा शइ हुनखे सभु शइ जी ख़बर हूंदी आहे त किथे फलाणो माण्हू रहे थो करे थो। शरीफ़ माण्हूअ जे लाइ सभु मसइला आहिनि। ॿुधी त बेगुनाह असांजा 2 मर्डर थिया आहिनि, बेगुनाह मारे पाणी में उछलिया विया आहिनि। उहे असां IG खे DIG खे शिकारपुर SP खे सभिनी खे अपील था कयूं त असांजा कातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जे न एहतिजाज हक़ आहे असांजो ॿुधी असां कॾहिं बि माठ करे न वेंदासीं। अख़्तरनि खां त जेके बि कातिल आहिनि गिरफ़्तार कया वञनि, उन्हनि खे केफ़िरे किरदार ताईं पहुचाए वञे। जेको बि एहतिजाज जो गॾिजाणी थी आहे, को बि पुलिस हिन महिल ताईं को किरदार अदा न कयो आहे। एतिरे क़दुरु अञा बि उन्हनि जी चौकीदारी करे रहिया आहिनि। उन्हनि जे घरनि ते पुलिस वेठी आहे। मारे फिटी करे वाह में शहीदनि जो हक़ खपे असांखे। का शइ न थी आहे हिन महिल ताईं। पुलिस कुझु नथी कयो त मानी टिकी खाई निकिती हली थी वञे बसि। वरी अचनि था ॿिया मुतालबा त उन्हनि खे सज़ा मिले साईं, उन्हनि खे सज़ा मिले, पकड़िया वञनि उन्हनि खे अंदरि कर। ऐं गुलज़ार इहे 2 क़तल थिया आहिनि जिन खे बिना जवाज़ जे उन्हनि खे त शहीद कयो आहे, वाह मुछलियो वियो आहे। हाणे बि पुलिस असांजी काई वावर न कई आहे। अञा पुलिस उनजे घर ते वेठी आहे। 2 नॉमिनेट माण्हू आहिनि फ़रार थियल, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। लेकिन असांजे पाकिस्तान जो कानून हिकिड़ो झंगल जो कानून आहे। सो ज़ालिम खे सपोर्ट कई थी वञे, मज़लूम खे रहंदो नीपोड़ो थो वञे। तंहिंजे करे असांजी गुज़ारिश आहे त इंसाफ़ खुदारा कयो वञे ऐं इन इहा कातिलनि खे पंहिंजे गिरफ़्त में आंदो वञे। ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त पुलिस डटा पूजियूं हेॾऊं होॾऊं भई पुलिस कंदी आहे त बसि अॼु था गिरफ़्तार कयूं सुभाणे था कयूं, लेकिन को बि खड़ितल हिन महिल ताईं कोन निकितो आहे। कैमरामैन मुस्लिम चांडियो सां गॾु अकरम चांडियो, KTN न्यूज़ ॾखण। ऐं नाज़रीन, इहो नुक़्तनि जूं ख़बरूं हिते वठूं था मुख़्तसर ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं हेडलाइन सां गॾु। ॾिसंदा रहो KTN न्यूज़।